आहे। ॿिनि औरतुनि मुसम्मात मेमी ऐं बेनज़ीर जी ॻोल्हा जारी आहे। बेलो शहर वेझो कचे मां गाह करे वापसि मोटंदड़ औरतुनि सां भरियल ॿेड़ी ऊंधी थी पई। 8 औरतूं जेके आहिनि उहे ॿुॾी वियूं आहिनि, जिन मां 6 औरतुनि खे इलाइक़े वासियुनि बचाए वरितो आहे। 2 औरतुनि मुसम्मात मेमी ऐं बेनज़ीर जी ॻोल्हा जारी आहे। बेलो शहर वेझो कचे मां गाह करे वापसि मोटंदड़ औरतुनि सां भरियल ॿेड़ी ऊंधी थियण जे नतीजे में 8 औरतूं ॿुॾी वियूं, जिन मां 6 औरतुनि खे इलाइक़े वासियुनि बचाए वरितो आहे। 2 औरतुनि मुसम्मात मेमी ऐं बेनज़ीर जी ॻोल्हा जारी आहे। बेलो शहर मां इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर परियल घोटो खां। परियल, छा तफ़सील आहे इन मामले? मतिलबु इहो बेले शहर वेझो आहे ॻोठ नो वलड़ो, जिन जी औरतूं दरिया जे हुन पासे छते वारे पासे जेको रोज़ानी बेसिस ते वेंदियूं गाह करण ऐं ज़मीन में कमु करण। अॼु जीअं उतां गाह करे वापसि ॿेड़ी ज़रिए सिंधु दरिया चुकी पंहिंजे ॻोठ तरफ़ अची रहियूं त तेज़ हवा सां जेको हुनजी ॿेड़ी कल्टी थी वई ऐं जेके 8 औरतूं हुयूं उहे दरिया सिंधु दरिया में किरी वियूं, जंहिंखां पोइ मकामी ॻोठाणनि पइजी। ठीकु आहे परियल घोटो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।